सिंधी ॿोली जे बर्ख आलम उस्ताद अदीब दानिश्वर ऐं माहिर लसानियात ग़ुलाम अली अलाना जी वरसी जे मौक़े ते चेयरमैन सिंधी अदबी बोर्ड मखदूम सईद ज़मान आतिफ़ जारी कयल बयान में चयो आहे त हुन पंहिंजी सॼी ॼमार सिंधी अदब ऐं सिंधी ॿोलीअ जी ख़िदमत में गुज़ारी। हू तख़लीक़कार हो। हुन चयो त ग़ुलाम अली अलाना सिंधी ॿोली लुग़त ऐं लसानियात में जेको कमु कयो उहो न विसारण जहिड़ो आहे। हू पहिरियों आलिम स्कॉलर हो जंहिं लसानियात ते PhD कई। हुन वधीक चयो त ग़ुलाम अली अलाना 1974 मखदूम तालिबुल मौला जे दौर में सिंधी अदबी बोर्ड जे बोर्ड ऑफ गवर्नेंस जो मेंबर पिणु रहियो आहे। ग़ुलाम अली अलाना जो सिंधी अदबी बोर्ड संदसि 2 किताब पिणु शाया कया आहिनि, जंहिंमें सिंधी मौलम ऐं हिकु अंग्रेज़ी किताब इंट्रोडक्शन टू सिंधी लिटरेचर पिणु शाया कयो आहे।